अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। चनाइन ते जह वक्त घुरायो त हलिया इंदासी, जह वक्त घुरायो त हलिया इंदासी, महफिल के मचायो त हलिया इंदासी। ही मेड़ खुशियुनि जा त सवे बार अचन पिया, सूर्य ते सदायो त हलिया इंदासी। तकरीब जो आगाज कयूं था लाखीणे लतीफ़ भिट धणी जे शेर सां त जे तूं बेतमाई, जे तूं बेतमाई से आयतूं आहिनि, जे तूं बेतमाई से आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरिया संदे पार ॾे। इमदाद ओठो उन जी मां तव्हांखे जदोजहद जी कहाणी छा ॿुधायां। हू पंहिंजे ज़ात में हिकु मुकमिल कहाणी आहे, हिकु मुकमिल किताब आहे। उनजो हिकिड़ो वॾो दर्दीलो जोखम जो सफ़र आहे, जंहिंजे में हुन हणा वणा महिनतूं कयूं आहिनि, कशाला कया आहिनि, कॾहिं ज़ालिम जे आॾो सिर न निवायो आहे ऐं हिकिड़ी वॾी जदोजहद खां पोइ अॼु लंडन में पहुची हिकु रेडियो क़ाइमु कयो आहे, जंहिंजो नालो आहे वॉइस ऑफ सिंध। वॉइस ऑफ सिंध जा अॼु अल्हम्दुलिल्लाह 6 साल पूरा थिया आहिनि। नंढड़ो अबहम ॿार वॾो थी 6 सालनि जो थियो आहे। पर हिकिड़ी ॿी ख़ुशख़बरी तव्हांखे ॿुधायां त अॼु रेडियो वॉइस ऑफ सिंध सां गॾु अदा इमदाद जी बि बर्थडे आहे। जनम ॾींहं जो लखे मुबारक। भिट धणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे हाया हली, भिट धणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे आया हली, सूर ॾींदा ई रहिया पोइ बि जीअ में जालींदा रहिया। भिट धणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे आया हली, सूर ॾींदा ई रहिया पोइ बि जीअ में जालींदा रहिया। सिंध जे जोगियुनि जिया ॿिया सिर फिरिया काथे सॼण, सिंध जे जोगियुनि जिया ॿिया सिर फिरिया काथे सॼण, ॾंग खाईंदा रहिया पोइ बि नांग पालींदा रहिया। ऐं इहो ॾंग खाइण वारो इंसान अदा इमदाद ओढो, जंहिं उहे ॾंग उहे सूर सिर्फ़ु पाण कोन खाधा, उनजे सॼे ख़ानदान उहे ॾंग खाधा ऐं उन्हनि जे ज़हर खे बर्दाश्त कयो ऐं मुड़ुस थी मुंहुं ॾिनो। त असांजो भाउ हिकु हिते असां में मौजूदु आहे ऐं असांखे वॾे फ़ख्र जी ॻाल्हि आहे ऐं ख़ुशी जी ॻाल्हि आहे त उहो अॼु असां सां आहे ऐं असां सां ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइण लाइ मां उन्हनि खे दावत ॾींदसि हिते अचण लाइ। मोहतरम डॉक्टर हिदायत भुट्टो। डॉक्टर हिदायत भुट्टे खे असीं सभु सुञाणूं था, असांजे हर फंक्शन में असां सां गॾु रहियो आहे ऐं असां सभिनी खे ख़बर आहे त हू केरु आहे, छा कंदो आहे। उन करे खेसि घणे तारीफ़ जी ज़रूरत न आहे, पाण असां सां कुझु ॻाल्हाईंदा। महिरबानी अजी। ऐं हिते वर्ल्ड सिंधी कांग्रेस खे रिप्रेज़ेंट कयां थो ऐं इन शेर सां साईं जे लाइ शुरूआत कयां थो त आशिक ज़हर प्याक वेह ॾिसी वेसन घणो, कड़े ऐं कातिल जा हमेशह हेराक, तोड़े चिकन चाक तब आह न सदिन आमसी। ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां साईं खे, साईं ओडे साहब खे ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां रेडियो वॉइस ऑफ सिंध जी अॼु जी जेकी सालगिरह आहे उन लाइ तव्हांखे मुबारकूं ॾियां थो ऐं आउं सम्झां थो त हीउ जेको कमु आहे जेको साईं ओडे साहब शुरू कयो ऐं उन में असां सभु हमेशह सां शुरू खां वठी तव्हां सां गॾु रहिया आहियूं ऐं हमेशह तव्हां सां गॾु हूंदासूं। इहो कमु जेको सिंध जो कमु आहे, जेॾी महिल पाकिस्तान जी मीडिया तूफ़ान बदतमीज़ी लाइ वेठी आहे, जंहिं वक़्तु हर सच जे आवाज़ खे हू बंदि कनि था, हू उन्हनि खे चीफाटनि था, उन्हनि खे लताड़नि था, उन्हनि खे घुटनि था, उन घुट ऐं बूसट जे माहौल में का चिणग उथे थी, उहा चिणग साईं ओडे साहब उथारी आहे। त असांखे सिंधी माण्हुनि खे ही जेकी उर्दू मीडिया आहे उन जो असां सां को बि तालुक़ु कोन्हे को। जीअं साईं ॿुधायो त हेॾा सारा वाक़िया थिया, सवनि जे तइदाद में सिंधी माण्हू डिसअपियर थिया, उन्हनि जूं
धीअरियूं न्याणियूं ज़ालूं मारूं पुट रोज़ जेके आहिनि से बुख हड़तालुनि ते वेठा आहिनि ऐं प्रेस क्लबनि में का प्रेस क्लब लिखियल कान्हे का कराची प्रेस क्लब में हैदराबाद प्रेस क्लब में लाड़काणे प्रेस क्लब में उहे जेके आहिनि से माण्हू बुख हड़ताल ते वेठा आहिनि उहे फैमिलीज़ जेके आहिनि से ईदूं बि उते कनि थियूं ऐं उन्हनि जूं जेके आहिनि से सभु ईदूं उते फुटपाथनि ते गुज़रनि थियूं बुख हड़तालुनि ते गुज़रनि थियूं उते पाकिस्तान जी मीडिया खे जूं बि कोन थी चुरे त उन्हनि जे लाइ हिकिड़ो लफ़्ज़ बि चई सघे उते साईं ओडो साहब मुसलसल प्रोग्राम कंदो रहियो आहे ऐं मुसलसल प्रोग्राम करे थो इहा बहादुरी इहा जुरत इहा जेकी सच जी ॻाल्हि आहे उहा करणु ख़ुदि पंहिंजे पारां वॾी इबादत आहे ऐं उहा इबादत जेकी साईं कंदो रहियो आहे ऐं उन में असां सभु साईं सां गॾु आहियूं ऐं आउं सम्झां थो त ही जेकी इश्क जी रांदि आहे जंहिंमें माण्हू पैसनि ते कोन थो विकामे ऐं के माण्हू जेके आहिनि से उनखे हिकिड़ी ॼण त सच जी ॻाल्हि करण बि हिकिड़ी बुरी ॻाल्हि सम्झी थी वञे ऐं साईं चयो त जेकॾहिं असांखे गद्दारी जा लक़ब बि ॾियनि था इन सच जी ॻाल्हि करण लाइ त असांखे क़बूल आहिनि त उहे माण्हू जिन जे साईं अखियुनि में कंडे वांगुरु चुभे थो त उन्हनि जे लाइ जीअं लतीफ़ चयो आहे त अलाह खर जीअनि मंदी जन जे मन में असां ऐं पिरियुनि जूं शाल उमेदूं पसंदि तव्हां पोइ मरनि सड़ी इन ई सूर में त उहे माण्हू जिन जे लाइ साईं असांजे लाइ त साईं मशाल राह आहे साईं जी जेकी जदोजहद आहे उहा हिकिड़ी शानदार जदोजहद रही आहे ऐं साईं जॾहिं नौकरियुनि खे ठुकराए थो ऐं पंहिंजनि ऐश ऐं आराम जी ज़िंदगी हिते गुज़ारे पियो सघियो उहा ठुकराए कॾहिं कॾहिं साईं जा जेके आहिनि असां वटि सदाईं मैसेज ईंदा आहिनि कॾहिं राति जो 2 वॻे अचे कॾहिं 3 वॻे अचे कॾहिं 4 वॻे अचे साईं जेके ओजागा कढी ऐं सिंध जी ख़िदमत करे थो उन लाइ साईं खे जेतिरो चस ॾिजे उहो घटि आहे ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां ऐं तव्हांखे इहो यकीन थो ॾियारियां त ही जेकी वेब टीवी जो जेको तव्हां सिलसिलो शुरू था कयो उन में असां तव्हां सां भरपूर तरीक़े सां गॾु आहियूं ऐं असां पंहिंजे वसां अॻु बि कोन घटायो आहे ऐं हाणे बि जेके आहिनि कोन घटाईंदासीं ऐं हर मरहले ते हर विख ते तव्हां सां गॾु हूंदासीं साईं जे लाइ ऐं हीअ शेर चई पंहिंजी जाइ थो वठां त कंहिंजी थी त ज़ात विकामे कंहिंजी थी त बात विकामे कंहिंजी थी त ॾात विकामे कंहिंजी थी त रात विकामे हेॾे विकिरे जो न विकाणो तंहिंखे मिलियो जेल ऐं थाणो जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणो हर को पंहिंजे अघ गाणो जेको माण्हू कोन विकाणो सो ई माण्हू मोतीअ धाणो इहो साईं मोतीअ धाणो महिरबानी भाउ हिदायत ॾाढी सुठी शाइरी तव्हां ॿुधाई ॾाढो सुठो ॻाल्हायो दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत समाज इक़्तिसादियात तारीख़ क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि दानिश्वरनि सहाफ़ियुनि उस्तादनि वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शौरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए।
सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।